Assalamualaikum. Waalaikumsalam. Tanya TV. Terba. Sai ko ji. Sai. Sai. Tanya TV. Assalamualaikum. Waalaikumsalam. Ya Rabba, तोबा कभी किधर छोकरो मुझे फोटो का डरा रो साईं जो बैठो आ बाबा सौदा करे कड़ी आधा कोला पड़ो किसी भी हरी ये वाला आ रही तो सब तक को आ तो आप साईं तो रात में तो फोटो का काटूं हां हाकड़ो बहन जाने जा बचन थोरो हेठ आज सर हां जल्दी कडी फेसबुक दे जा हां ॿियो कढ ॿियो थोरो पोयां बि कढ सवलो करे कढ हां सर हां जल्दी कर फोटो भला करो मैं जल्दी सही कोन करे होंडा फाते दे लिया ओए सही मान से जानो फेसबुक दे लिया लाइक बाकी मिल जाने हां ठीक है खबर दे पैसा सही फातो जो करे फोटो कढी फेसबुक दे मोकल ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह अदा जे का तो बह कभी बाबा तो बह कभी जान छनु असर कहे हां बाबा तो बह कभी बाबा ये जान छनु चला साईं बैठा जो बता बैठा दरवेश दरवेश ये साईं बस दा तो बह कौन लाया? हां ये तो मोबाइल बिसल में 5 सेकंड तो मारो तंग था कंदा यार अदा 5 मिनट में चा पे वही फाते है क्या पता है गोटे बच्चा हां ठीक ठीक मेरे भी फोन है। अरे यार वेट कराएंगे यो गो थोड़ी के थिया कदे कल का जो थियो ठीक है तरो तो कोन कहे ने अजे चुदा नाम लिखनो जन समय जा ठीक है जी इन नंबर काबू कर साईं जो फोन को चले जा मानू जा मरन जा लो रुको फोन मत तो खाई दुनिया है दम गुजर हर के घर लो साईं पानी हां अब छोकरा पानी टिश्यू खड़िया साईं साहब के गया टिश्यू बस यार हमारे से तो मिनरल वाटर अब मिनरल वाटर साईं मिनरल वाटर साईं मिनरल वाटर यार चाह जनाजे में पर यार कल तो आईएस पे बराबर को तो फोन जो कराची प्रोग्राम थियो सो विसलो दे जनाजे में छड़ी कोन थी सके इनी जला माजरत साईं दी गाल कानी का छा उम्र आगे पंजे के साईं से गाल पूछ छड़ी टिश्यू करने जा थो साईं टिश्यू छा उम्र आगे दा साईं साईं बाबा दो दिलेरो हां वो दिलेरो साईं चाचा बीमार हो या अरे अस्पताल में अरे बीमार होनी छाजो यार वडो दिलेरो अच्छा तो के बीमारी लगी का वडो दिलेरो साईं बा कंधार असाई साजी पा हां बस साईं केड़ी गाल साईं दिलेरो बस वडी गाल ही आई रात जो पानी दे लो बिनी रात जो जागो अच्छा नाक बाम खाई से न साईं नाक बोला सी बच्चा ना गन के हुई न तुझी के मारे छड़ी जोरा बढ़िया से न साईं री गाल ही का नहीं साईं वडो दिलेरो हां रात जो पानी दे लो बिनी रात जो जागो बेचारो आयो पे ओच तो कुत्तो को गसन गड कुत्तो साईं हां कई ओच तो कई हुन कई हाउ असा ये भाव कई भाव कुत्तो एकदम घणे वाले कई हां साईं तेरी गाली पूछो बस साईं बस दा ये जान छनु हां साईं सब के बाबा सब के असि आची आऊं तो दुखा साईं ना दुखा असाई साजी बा असा दुआ गुरिया इंशाल्लाह हमरा ता जो समझो जन्नत में हां हां साईं हां असल तो तो यनो ना भाई दुनिया दा आई कूड़ ठगी लख लख हाजी लख आ जा थोड़ा यो तो जो बार डोबो यो साईं जो न डोबा यो कादरू एजेंट जो को इलेक्शन बैठो कदरू पाण हां गए जट तो हां खास मांगी सजी रात दी रखो तवाजी क्या तू रखो साईं अजी तो साईं तवा पे आयो एडी दिलचस्पी तो हां तू है आया पुल इलेक्शन में मुसा मुझे लाई जंड पे चारो बैठो आई छोकरो तमा भड़ो पढ़े लिखलो साईं नाश्तो हां खादो तुम नौकरी ला हां भले आओ खादा नौकरी ला मुके चयो होई आ कोशिश में लगो बस सुबार पर ऑर्डर कराए जा पर जो धणी से धणी पोती हां ऑर्डर आउ दे ठवाबो तो जरा कोशिश कंदा तो हु छे पी हो छोकरो तो जो दिलेर छोकरो तो बात वरी बस आ जो ने बस यार ई जान आए छडू हर केंगे बस असा यार बियो फातो बिलाई करयो ने तो मुख्य यार जो इजाजत है तकड़े में निकता तो जरा कोन तीसो साईं पानी कोन पीतो है मिनरल वाटर कंदा छा
असां नलका वाटर बस खैर असां मिल वटर पे नलका वटर कोन पियूं हां आया त कड़मी कम तारा ॿुधायो हा मुंहिंजे ॿुधायो मूंखे चीज़ आहे एॾा ऐं दोस्त पंहिंजा छोकिरो आहे उनजो कजियो थी आहे त मूं चयो भला पाड़े जहिड़ी ॻाल्हि थी चूं हाणे उहो जनाज़े में चवां पर टकड़ निकिता थो 50 रुपया अजर कजो वठो 50 रुपया अजर कयो अथई बाबा साईं तव्हां रखी छॾियो ऐं ही 50 ख़तम बत मां ॼाणाईंदव बेलो बेलो कंदव उन जे लाइ मेरे बाबा दुआ जा दुआ सम्झ पंहिंजाऊं ठीकु आहे अरे साईं जी तव्हांजी मर्ज़ी हा असांखे जो इजाज़त आहे ॿियूं उधर खयूं बस वेठा जो गॾु न साईं की वरी के थींदो हा गॾु ई बि वरी के थींदो गॾु तव्हांजो पंहिंजो अचणु असांजो अचणु वञणु छोकिरा हिकिड़ो फोटो कढी वठो भाई हा सर लिखी ॾियो साईं थोरो बड़ाओ गॾु ॿियो फोटो कढो फोटो कढो चाचा तूं गॾु बीह बाबा तव्हांजो बची वञे छोकिरो आहे फोटो कढाओ ॾाढो भलो अदा कोणी साड़ी हा सर लॻी वियो भली ॻाल्हि आहे वाह वाह अब भाई फेसबुक ते ॾिजा हा साईं उमाया भेजे अब गॾु साईं दुख सुख लख लख मुबारक लख लख असांखे